पुछूं आखिर पुछूं के खां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं के खां असांजो ॾोह कहिड़ो आहे। असांजो ॾोह कहिड़ो आहे। असां माण्हू न माराया असां टावर न केराया। असां माण्हू न माराया असां टावर न केराया। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां तालुके रखंदड़ असांजा अॻवान, असांजूं माइणियूं, असां भेनरियूं ऐं असांजा लाड़काणे जा जेके आहिनि रहवासी, अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो। पाकिस्तान पीस पार्टी और पाकिस्तान की क़यादत तव्हां सभिनी सां गॾु आहे, इन में को भी शक न आहे। यह असांखे सुठी जेका है शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब ऐं असां रोटी कपड़ा ऐं मकान जो जेको नारो हयो आहे उन ते असां अमल था कयूं। ये अॼोकी जेके हुकूमतूं आहिनि जेके वादा करे के फिरंदियूं आहिनि और पोइ इल्ज़ाम थी पवनि पाकिस्तान पीस पार्टी तव्हां पीस पार्टी खे तव्हां आज़मायो था पिया, 40 सालनि खां आज़मायो था पिया। कॾहिं पाकिस्तान पीस पार्टी जेको आहे कंहिंखे बेघर न कयो आहे, उन घर ॾिना आहिनि पर उनखे बेघर न कयो वियो आहे। तव्हांखे एजाज़ लगारी तव्हांखे ॿुधायो त हीअ हिकु पिटीशन दाख़िल थी आहे, उन पिटीशन जे तहत इहो पूरो सिलसिलो हलियो आहे। पूरे सिंध में जेके आहिनि 30,000 किलोमीटर जेके इरिगेशन जा बंद आहिनि, जेके कैनाल आहिनि उहे 30,000 किलोमीटर अथव, 22,000 महल आहिनि। पर इहा जेको सिंधु नदी जेका वहे थी पई, जेके 2080 किलोमीटर जेका आहे इहा वहे थी पिया, छोड़ थी करे जेके दरिया समुंड में ऐं हले थी पई जेको आहे तिब्बत खां, ऐं इन में जेके 40 दर निकिरनि था पिया जेके दरिया, जे इहो तव्हांखे अमल करिणो त पूरे पाकिस्तान ते कयो, सिंध ते छो था कयो? कानून कयो त पूरे पाकिस्तान ते कयो न। असां तव्हां सां ॿधल आहियूं, मैन्युअल ठहियो आहे न, तव्हांजो बंदि मैन्युअल ठहियो आहे, मुताबिक़ तव्हां हलो न। असां त बीठा आहियूं, ज़ारा उहो सरकार ठाहियो, बिल्कुलु मैन्युअल ठाहियो जॾहिं इहे बंदि ठहनि था। ऐं जॾहिं 1932 में तव्हांजी जेका सखर जी बैराज पई ठहे और उन खां जेका 1900 जेको आहे 1923 में जेको आहे तव्हांजो मैन्युअल जेको आहे बंदि